क्यों लिखना है अचो सब मिलकर गाइना सी मुझको माधव का सहारा मिल गया मुझको सवाई जब जेतरी भी संगीत वेडिया है पाण के मन सुंदर जो सार कपण जलाई पाण इते सब आया है अचो मां जैन सब मिली कर गाइना ॾाढो मज़ो ईंदो ताके हाणे जेको उथण वेहण बंद एडा वडा न्यारण बंद गालियूं बंद हाणे सिर्फ सत्संग जेको पाण खे अध कलाक मिलियो आहे उहो वरी पाठ साहिब जे भोग जी तैयारी थींदी सब मिली करे जेको गाईंदासीं जेतिरी बि संगत वेठी आहे सब भाव सां मुझको माधव का सहारा मिल गया मुझको मुझको माधव का सहारा मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया मेरी किश्ती को किनारा मिल गया मुझको किश्ती को सहारा मिल गया मेरी किश्ती मेरी किश्ती को किनारा मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया मिट्टी मिठाई सभी सभी सुर में गाली मुझको माधव का सहारा मिल गया मुझको मेरी किश्ती को किनारा मिल गया मेरी किश्ती को किनारा मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया मेरी किश्ती को किनारा 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 मिल गया मुझको माधव का सहारा मिल गया मुझको माधव का सहारा
बजती रहे। मैं किसी के द्वार जाऊं किस लिए, मैं किसी के द्वार जाऊं किस लिए, मुझको मोहन का दोबारा मिल गया, मुझको मोहन का दोबारा मिल गया, मुझको मोहन का दोबारा मिल गया, मुझको मोहन का दोबारा मिल गया। मेरी किश्ती को किनारा मिल गया, ओ मेरी किस्ती को किनारा मिल गया, मेरी किश्ती को किनारा मिल गया। मेरी किस्ती को किनारा मिल गया। मूंखे लॻे पाण सभिनी जो ध्यानु करे ॿी जॻह ते आहे, हेॾां कोन ध्यानु, कंहिंजो बि ध्यानु हिते आहे, ख़ाली उहो ई कम ते करे। हाणे इहे हिक ॿिए खे ॾिसी खणंदा त कीअं थींदो? फिलहाल वेही रहो, एक मिनट हा मां तव्हांखे ॿुधायो पियो तव्हां सभिनी जो ध्यानु किथे आहे उहो ख़बर आहे। हिकिड़ो माण्हू डॉक्टर वटि वियो, पोइ डॉक्टर खे चई साईं मूंखे ॾाढी परेशानी आहे। चई छा परेशानी अथई? चई साईं ॾाढो टेंशन आहे। चई बाबा गोरियूं त मरो ॾिए ई थो, पर गोरियूं घटि कमु कंदियूं आहिनि। पंहिंजो मन जेको आहे न भक्ति भाव में लॻाईंदे त जल्दी ठीक थी वेंदी। हाणे ॿिए ॾींहुं असांजे दरबार में अची वियो, मेलो हले पियो, ईअं दरबार में अची वियो। 2-3 ॾींहंनि खां पोइ डॉक्टर वटि वापसि ॾेखारण वियो, चई भई चेक कराए अचां। डॉक्टर खां पुछी अचां भई ठीकु आहियां या न। डॉक्टर वटि वियो, डॉक्टर खां पुछी, डॉक्टर साहिब चेकअप कई, चई ठीकु आई? चई हा हाणे त काफ़ी मूंखे फ़ाइदो आहे। चई गोरी वठंदो में? चई साईं गोरियूं त मां कोन वरितियूं। चई पोइ छा की? चई साईं तव्हां चयो न भॻवान जे नाम में ध्यानु लॻाए ऐं सत्संग ॿुध। चई पोइ? चई साईं माधव धाम में जेको मेलो हले पियो, मां उते वञी करे विहंदुसि। चई ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पोइ सत्संग ॿुधो अथई? चई न सत्संग कोन ॿुधो। चई छा की? चई साईं ॿाहिरि जेके चौंपलियूं लाया आहिनि न माण्हू उहे सभु मिक्स करे छॾियूं। जेके ॿाहिरि चौंपलियूं लायल आहिनि माण्हू उहे सभु मिक्स करे छॾियूं। ऐं पोइ जेॾीमहिल सत्संग पूरो थियो, माण्हू निकिता चौंपलियूं ॻोल्हनि पिया, मां हिकिड़ी कुर्सी लॻाए करे पासे में वेही रहियुसि। ॾिठमि पियो वीचारा सभु परेशान पिया थिया। उहो ॾिसी जेको मां जल्दी थी वियसि। तव्हां ईअं न कजो केर बि, त मूंखे लॻे थो तव्हांजो ध्यानु सॼो किथे आहे। मां छा चवंदुमि, छो जेॾीमहिल मेलो पूरो थींदो आहे असां सभु समेटींदा आहियूं न, त चौंपलुनि जो बोरो असांजे दरबार में अची वेंदो आहे। केरु छॾे वेंदा आहिनि, के चेंज करे वेंदा आहिनि, के कीअं के कीअं। हाणे पाण खे ध्यानु जेको आहे सभिनी खे हेॾा लॻाइणो आहे, ॿियो केॾा बि ध्यानु न लॻाइणो आहे। ॾिसो ॾाढी सुंदर पंक्तियूं कविअ लिखियूं आहिनि, तंहिंजे करे सभु मिली करे मिठी मिठी ताड़ी ताड़ी वॼंदी, सभु मिली करे ॻाईंदासीं। मैं किसी के द्वार जाऊं किस लिए, मैं किसी के द्वार जाऊं किस लिए, मुझको मोहन का दोबारा मिल गया, मुझको मोहन का
मुझको मोहन का दुलारा मिल गया। प्रेम में खामोश था भगवान सा। कवि जो नालो खामोश हिमाचल प्रदेश जो इहो जो लक़ब मिलियो आहे हुनखे खामोश। खामोश कंहिंखे चवंदा आहियूं? जेको शांत हुजे, ॻाल्हाए न। कविअ ॾाढी सुंदर पंक्ति लिखी आहे, नालो खामोश आहे पर ॾिसो केॾी सुंदर पंक्ति लिखी आहे। प्रेम में खामोश था भगवान का। प्रेम में खामोश था भगवान का। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। जेॾी महिल भॻवान सां मन मिली वेंदो आहे पोइ ओॾी महिल ॿिए सां ॻाल्हाइण जी इच्छा ई न थींदी आहे। तव्हांजो डायरेक्ट कॉन्टेक्ट हुन भॻवान सां, तव्हां हुन सां ॻाल्हाईंदा, तव्हां सां ॻाल्हाईंदो ऐं तव्हांजो मन जेको आहे ओॾी महिल जेको आहे लॻी वेंदो। इन कवि में जेको आहे इहा सुंदर पंक्ति लिखी आहे, प्रेम में खामोश था भगवान का। प्रेम में खामोश था भगवान का। मुझको मेरा श्याम प्यारा मिल गया। 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 मेरी किश्ती को किनारा मिल गया। और तेरी किश्ती को सहारा मिल गया। मेरी किश्ती को किनारा मिल गया। तेरी किश्ती को सहारा मिल गया। मुझको माता समझ जाओ क्या बात है? मुझको मुझको माता